मोहम्मद हसन ओठो रहमतुल्लाह अलैह जिन जे इसारे सवाब जे ला बतौर तोहफ़ा दोस्त कुछ पढ़ी आया ऐं जेको कुछ दोस्त लिख रहा आहियो वो इन गर्ज़ सां त जेके पढ़ी आया उन्हनि माशाअल्लाह लिख रहा वठो न पहिरियां तो इन इरादे सां त असां में वधीक पढ़ण जो ज़ौक़ पैदा थिए ऐं साहिब मज़ार सां असांजो हिकिड़ो ताल्लुक़ बि ज़ाहिर थिए त उन असांखे छा सेखारियो आहे उन जेको कुझु सेखारियो अॼु उनखे उनजो समर बतौर तोहफ़ा अॼु उनजा मुतअल्लिक़ीन उन सां मुहबत रखण वारा उनखे पहुचाए रहिया आहिनि। दोस्तों माण्हू पैसा गिफ्ट कंदा आहिनि कंहिंखे ववाही कम थी वञे लेकिन अहले मोहब्बत अल्लाह सां ताल्लुक़ रखण वारनि जेको असांखे सेखारियो पंहिंजे मुतअल्लिक़ीन खे सेखारियो उहो इहो ई सेखारियो ऐं हुजा या न हुजा लेकिन तव्हांजी तार पंहिंजे रब सां ॻंढियल हुजे। तो जेको पढ़ी आया मुख़्तसरन ख़तम शरीफ़ चार ॿिया मिलिया समेत जेके कुरान पाक जा ख़तम शरीफ़ मिलिया उन्हनि में 35 हिते लिखियल आहिनि 42 लिखियल आहिनि 4 ॿिया मिलिया 46 कुरान पाक जा ख़तम शरीफ़ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इन सां अव्हांजो पढ़ण वारनि जे लाइ हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांजो सुभान अल्लाह बि सवाब में शामिल थींदो। ख़तम शरीफ़ 46 कुरान पाक जा दुरूद ताज 100 कलमा शरीफ उनजो तादाद 100 मुतफर्रिक़ह सूरतूं 1300 सूरह यासीन 107 आयतुल कुर्सी 5000 ऐं आखिर में हुजूर नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको दुरूद पाक पढ़ियो वियो साईं ख़लीफ़ा साहिब जिन जे इसारे सवाब जे लाइ दोस्तनि जी तरफ़ां उनजो तादाद आहे 7,14,000 7,14,000 दुरूद पाक पढ़िया विया साईं जे तोहफ़े जे लाइ। इन सभ जो जेको पेश कयो वियो इन सभ जो सवाब जेको कुझु तव्हां पढ़ी आया उहो सभु साईं ख़लीफ़ा हाजी मोहम्मद उमर बिरोही ताहिरी जिन जे हवाले कयो ऐं साईं जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त साईं जे लाइ इसारे साहिब जी आख़िरी ख़तमी दुआ फरमाए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन व सलामुन अला सय्यिदिल मुरसलीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन अब्दिका व रसूलिका व सल्लि अलल मुमिनीन वल मौलातिल मुस्लिमीन व सल्लल्लाहु या रब्बे करीम तमाम ख़त्म शरीफ दुरूद पाक आयत मुबारका ताम कलाम जेके दोस्त पढ़ी आया आहिनि मौजूद सभिनी जो ख़ैर व सवाब हुजूर अलैहिस्सलाम नबी पाक अलैहिस्सलाम तमाम बयान दरबार तोहफ़तुल पेश कबूल अता फरमा। तमाम सहाबा इकराम शहदा करबला कादरी चिश्ती सावरदी तमाम नक्शबंदी दरबार तोहफ़तुल पेश कबूल अता फरमा। बिलखुसूस या रब साईं मोहम्मद हसन जे रूह सदा के सवाब तोहफ़तुल पेश कबूल अता फरमा। या रब उनका दर्जात बुलंद फरमा। या रब जाए जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमा। या रब करीम असांखे वफ़ादार बना असांखे वफ़ा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। हाज़रीन जमायत जंहिं मोहब्बत सां पढ़ी आया जंहिं मोहब्बत सां सिद्ध कबूल अता फरमा। बिलख़ुसूस असां सभिनीनि जी दुआ आहे या अल्लाह असांजे मुर्शिदन करीमनि जा सजण साईं जा दर्जात बुलंद फरमा। सुहिणे साईं जा दर्जात बुलंद फरमा। पीर मिठे साईं जा यार सिलसिले नक्शबंदी जा उन सां गॾोगॾु असांजे साईं प्यारे साईं मोहम्मद हसन ओठे जा बि दर्जात बुलंद फरमा। उन जे आल अयाल जा दर्जात बुलंद फरमा। उन जा ॾुख ॾाखड़ा मर्ज़ ऐं कर्ज़ उनखे आज़ादी अता फरमा। उन जा दर्जात बुलंद फरमा। उनखे ख़ुशी हमेशह नसीब अता फरमा। या अल्लाह ही निस्बतूं हमेशह क़ाइमु करण साईं तौफ़ीक़ अता फरमा। जुमले जमायत असां सभई जेके आया आहिनि मोहब्बत में कबूल अता फरमा। जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जा उहदेदारान रूहानी तलबा जमायत जा उहदेदारान या अल्लाह इन ख़िदमत में पेश कबूल अता फरमा। तमाम खुलफा इकराम हाज़िर जमायत तमाम जी यार बिन मोहब्बत के कबूल अता फरमा। या रब करीम असां सभिनी के हुजूर सजण साईं इन पैगाम मिशन के हर जगह पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमा। जीअं असांजे दोस्त प्यारे रूहानी साईं मोहम्मद हसन ओठे साहिब पुॼायो असांखे बि अहिड़ी हिम्मत जुरत अता फरमा। या रब करीम असां सभिनी के नबी पाक अलैहिस्सलाम मोहब्बत जी सुन्नतनि ते अमल करण तौफ़ीक़ अता फरमा।
या अल्लाह रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमा, पंहिंजे राह में ख़र्च करे तौफ़ीक़ अता फरमा। असी गुनहगार ऐबदार असांजे हाल तेरा फरमा। या रब्बे करीम जमी नबी पाक अलैहि उम्मत जे मथा करम फरमा, भाईचारे खो नसीब अता फरमा, जेके परेशानियों यार दूर फरमा। यार जेके लग़ज़िशूं आहिनि, जेके गुनाह जे असांखे अमल थियनि के माफ़ फरमा। यार नबी पाक अलैहि उम्मत जे मथा करम फरमा। या रब्बे करे असांजे मुल्क पाकिस्तान हिफ़ाज़त फरमा, असांजे सरबराह खे हिदायत अता फरमा। या रब ग़रीबनि सां दुख ॾुख में यार उनजी मदद करण सां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमा। असांजे मुर्शिदनि करे जेके मिशन आहे यार उनखे असां हलण तौफ़ीक़ अता फरमा। यार बेवाहनि जी यतीमनि जी असांखे सार लहण जी तौफ़ीक़ अता फरमा। असां सभिनी जे दिलनि में यार उम्मत मोहम्मद जी सां मोहब्बत अता फरमा। असां सभी ख़िदमत में पेश अचण सां तौफ़ीक़ अता फरमा। या रब्बे करीम असांखे तो काफ़ी कुछ अता फरमाया, असांजे दिलनि में यार मुस्तसियत अता फरमा, ताकि असां ॿियनि लाइ बि यार रब्बे करीम ख़र्च लाइ मोहब्बत में इज़ाफ़े में अॻिते वधण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमा। यार उहो कमु करा जंहिंमें तूं तुंहिंजो हबीब राज़ी हुजो, जीअं असांजे मुर्शिद करीम राज़ी हुजनि असां प्यार करो। या अल्लाह असांजी जेके दोस्त शजरकारी मुहिम में अॻिते वधनि पिया, हिन वणनि खे सरो सब्ज़ रख यार हिननि जे हिन वणनि जो जेको अजर आहे असांजे जंहिं अमल सां जे इरादे सां मुर्शिदनि जी पैगाम खे अर्जा ॾिन बाग़ बाग़बान यार असांजे मुल्क खे सर सब्ज़ बना, असांजे मुल्क में रूहानियत खे आम कर। या जेके दोस्त नेक ख़्वाहिशात मदरसा जेके कामयाबी जे किनारे जे मुकामी में अता फरमा, असांजे मस्जिदनि खे आबाद फरमा। यार जुमिले उलमान जे ख़िताबात के जुमिले उलमान में इत्तिफ़ाक़ अता फरमा। यार असां सभिनी खे यार फ़िरके वारियत खां बचा, असांजे दिलनि खे साफ़ फरमा। यार असांजे दिलनि में बुग़्ज़ कीनो हसद खे दूर फरमा, पंहिंजे ज़िक्र मां हिन खे माला माल करे छॾ। आमीन। قال الله تعالى في شان حبيب الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد بارك عليه وسلموا تسليما سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين الحمد لله رب العالمين.